सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त ईरान में कहिड़ियूं सिंधी बिरादरियूं रहाइश पज़ीर आहिनि। ख़ासि करे ईरान जे कुझु इलाइक़नि में जेके सिंधी जदगाल रहंदड़ आहिनि उन बाबति पाण तारीख़ी हवालनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इहो ॿुधाईंदासीं त इहे सिंधी बिरादरियूं सिंध मां ईरान कीअं पहुतियूं, कहिड़नि रस्तनि सां वयूं। असल में ईरान जे ॾखिण ओभर वारनि इलाइक़नि दश्तियारी ऐं चाबहार में सिंधी बिरादरियूं जदगाल हज़ारें सालनि खां आबाद आहिनि। दश्तियारी जो इलाइक़ो ईरान जे सिस्तान बलोचिस्तान सूबे में आहे। दश्तियारी खे 2018 में इंतज़ामी तौर ते चाबहार काउंटी खां अलॻि ज़िले जी हैसियत ॾिनी वई। हिन इलाइक़े में वॾे अंग में सिंधी बिरादरियूं रहंदड़ आहिनि जेकी सिंधू माथिरीअ मां लॾ पलाण करे उते वञी आबाद थिया। बलोची ॿोली में जदगाली उन्हनि माण्हुनि खे कोठियो वेंदो आहे जेकी जतकी ज़बान ॻाल्हाईंदा आहिनि, जंहिंजी माना आहे जत गाली ॻाल्हाईंदड़। अहिड़ी तरह जतकी ॻाल्हाईंदड़नि खे जदगाली सॾियो वेंदो आहे। जदगाली का हिकु बिरादरी नाहे, पर बलोचिस्तान में रहंदड़ हर सिंधी बिरादरीअ खे जदगाली करार ॾिनो वेंदो आहे। इन करे जदगाली टर्म खे वसीअ मफ़हूम में सम्झणु घुरिजे। जदगाली क़दीम सिंधी जत आहिनि ऐं तारीख़दाननि जी राय आहे त सदियुनि खां हू उते आबाद आहिनि, उन करे उन्हनि जी ॿोलीअ खे जदगाली सॾियो वञे थो। ईरान में जदगालियुनि खे सरदार ज़ही बि सॾियो वेंदो आहे। ईरान जे 2008 जी आदमशुमारी मूजिबि उते यानी ईरान में 25,000 जदगाल रहंदड़ आहिनि जेकी ईरान जे सिस्तान, करमान, हार्मोज़गान ऐं ईरानी बलूचिस्तान वारनि इलाइक़नि में रहाइश पज़ीर आहिनि। जीअं त असां पहिरियां ज़िक्र करे चुका आहियूं त जदगाल कंहिं हिकु सिंधी बिरादरी जो नालो नाहे, पर उन में मुख़्तलिफ़ सिंधी बिरादरियूं शामिल आहिनि जिन में अंगारिया, मांडड़ा, बुरा, गंगा, रूंझा, मुसूर, शेख, साबरा ऐं सुमरा ऐं ॿियूं सिंधी बिरादरियूं शामिल आहिनि। सभु बिरादरियूं पाण खे जदगाल न सॾाईंदियूं हुयूं। पंहिंजनि ज़ातियुनि जे हैसियत में हुननि जी सुञाणप हुई, पर बलोची ॻाल्हाईंदड़नि उनखे जदगाल यानी गैर बलोची ॻाल्हाईंदड़ बिरादरी सॾणु शुरू कयो। जदगाल बिरादरियूं पाण खे गॾियल तौर ते निमड़ सॾाइनि थियूं, लूमड़िया सॾाइनि थियूं। जॾहिं त ईरान जे सिस्तान ऐं बलूचिस्तान सूबे में जदगालनि जो हिकु ख़ानदान सदाज़ही दश्तियारीअ जो हाकिम बि रहियो आहे। संदन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जंगी ऐं दिफ़ाई क़िला हुआ, जिन में भाऊ जो क़िलो जेको भाऊ जी नए नदीअ वटि हुयो, ॿियो दीरबाण जो क़िलो जेको तलांग में हुयो। इन खां सवाइ ॿियनि मुख़्तलिफ़ जायुनि ते संदन क़िला ऐं मोर्चा ठहियल हुआ, जहिड़ो कि भोनो में फ़तेह अली कलात जेको ख़ानज़ई कबीले जे हथ हेठि हो ऐं इहे ख़ानज़ई भोनो जा मीर सॾिजनि था जेकी असल में सरकूब जे इलाइक़े जा रहवासी जदगाल आहिनि। दश्तियारीअ ते जदगालनि जी हुक्मरानी ईरान जे शहनशाह मोहम्मद रज़ा पहलवीअ जे वालिद शाह रज़ा ख़ान पहलवी जे दौर ताईं क़ाइमु रही। शाह रज़ा जो जनम 15 मार्च 1878 ऐं वफ़ात 26 जुलाई 1944 जी आहे। इन खां अॻु बि ईरान जे हुक्मराननि ऐं जदगालियुनि में वेड़ियूं हलंदियूं रहियूं। ईराननि कॾहिं बि जदगालियुनि जे इन इलाइक़े में अलॻि हुक्मरानी खे क़बूल न कयो। जदगालनि मां जेकी जदगाल मस्कत ओमान में रहनि था, से ओमान जे वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि, जहिड़ो पुलिस जो अॻूणो सरबराह मेजर लश्करान बिन शाह बेग अल ज़ग़जाली,
जेको 60 सालनि ते पुलिस अफ़सर रहियो। संदसि उमिरि 110 खां वधीक हुई। हू 3 सुल्ताननि जी हुकूमत वारे दौर में उन उहिदे ते रहियो। सुल्तान काबूस बिन सईद जे लिखियल उमानी शुरफा जे तारीफ़ी किताब में मेजर लश्करान बिन शाह बेग अल ज़दजाली जो नालो सभ खां अवल यानी पहिरियों लिखियो वियो आहे। लश्करान खे शाह लतीफ़ जी शाइरी जी बि घणी ॼाण हुई, जेका संदसि मादिरी ज़बान आहे। इन खां सवाइ सुल्तान काबूस जे रॉयल गार्ड जो सरबराह मीरान बिन सबील अल ज़दजाली हो, जंहिंजो समूरो ख़ानदान जदगाली ॻाल्हाए थो ऐं सदर सिलसिलो दीरमान सां आहे। मकरान जे जदगाल मीरनि में हिकिड़ा ख़ानज़ई आहिनि जेकी भोनू जे फ़तेह अली कोट में रहनि था, ऐं ॿिया अमीरी जेके दीरमान ऐं तलांग में रहनि था। इन्हनि ॿिन्ही मीर ख़ानदाननि जे सधाणियुनि सां संगावती ऐं माइटी आहे। ख़ानज़ईन जो दिफ़ाई क़िलो भोनो में फ़तेह अली कला जे नाले सां हो। भोनो जी ताक़तवर मीरनि में आख़िरी मीर नवाज़ ख़ान ख़ानज़ई हो, ऐं ईरान सां थियल जंग वारनि ॾींहंनि में मीर नवाज़ण जा ॿार बचा भाऊ कलात खां भाऊ वारी नए नदी टिपी हींअर की मंदसरो खां थींदा लसबेले खां सिंध में दाख़िल थिया। इन काफ़िले जो अॻुवाण मीर नवाज़ण जो पुटु मीर नवाब ख़ानज़ई हो, जंहिं ख़ानज़ई कबीले जे ॿारनि बचनि खे वक़्ती तौर ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहाइश लाइ पकिड़े छॾियो। इन्हनि मां मीर ईसा ख़ानज़ई, मीर मूसा ख़ानज़ई ऐं मीर दाद मोहम्मद सदूज़ई जो औलाद घणनि ॾींहंनि ताईं मलीर में दरसाणे छने जे दुरममद ॻोठ में रहियो। मीर नवाज़ण या मीर नवाज़ ख़ान खे मीर नवाब ऐं मीर चिराग नाले 2 पुट हुया। ईरान में जंगियुनि सबबि मीर नवाज़ण जो पुटु मीर नवाब, जेको पंहिंजे ख़ानदान जे औरतुनि ऐं ॿारनि जे काफ़िले खे सिध वठी आयो हो, तंहिंखे वापसीअ में मोहम्मद नाले संदसी बॉडी गार्ड भाऊ नदी में क़त्ल करे छॾियो। जॾहिं मीर नवाज़ण खे ख़बर पई त उन गार्ड मोहम्मद खे फ़तेह अली कलात में हिक काठ जे थंभ में ॿधी चिक मिटीअ में रिढुनि ऐं ॿकरियुनि जी ॾास यानी वार विझी पाणीअ में मिलाए खेसि जेरोई दफ़न कराए छॾियो। बाद में हुन जे लाश खे ॿिए हंधि दफ़न करायो। घणा जदगाल अञा ताईं उते फ़तेह अली कलात में रहनि था। सदन, होतन, बुलेदियुनि, सीसादियुनि, गोरगेचियनि, गिचकियुनि ऐं ॿियनि बिरादरियुनि सां संगावती ऐं माइटी बि आहे, जेका नेकशहर, कसरकंद ऐं चांप ताईं बि पखिड़ियल आहे। जेकॾहिं हाणे कई जदगाल इलाइक़े निस्बत सां बलोची ॻाल्हाइनि था, जहिड़ोकि सरदार हमीदुल्लाह सरदारज़ई जदगाल सरदार हूंदे बि आम तौर ते बलोची ॿोली ॻाल्हाईंदो आहे ऐं बलोची शाइरी बि कंदो आहे। बहरैन जे अरबी किताब तारीख़ ख़लीज में तफ़सीली तौर ते दस्तयारी जो ज़िक्र मौजूदु आहे, जेको बहरैन जे हाकिम ख़लीफ़ा ईसा बिन सुलेमान अल ख़लीफ़ा जे हुक्म ते लिखियो वियो आहे। इन किताब में दस्तयारीअ खे बहरैन जो हिसो ॼाणायो वियो आहे ऐं उते जे हाकिमनि खे बहरैन जो ढल भरींदड़ लिखियो वियो आहे। अरबी किताब तारीख़ ख़लीज बाल अमर ख़लीफ़ा ईसा बिन सुलेमान अल ख़लीफ़ा जो तर्जुमो सुल्तान काबूस लाइब्रेरी मस्कत में हिन वक़्तु मौजूदु आहे। जॾहिं त ईरान में जदगाली बाबति हिकु किताब तौसीफ़ जामिअ ज़बान जदगाली फ़ारसी में शाया थियो आहे। ईरान में जदगाली बाबति छपियल किताब जे तारफ़ में लिखियलु आहे त इहा तहक़ीक़ 2013 खां वठी ईरान जे ॾखण ओभर वारे इलाइक़े चाबहार शहर ऐं उन जे भरपासे वारनि इलाइक़नि में मकरान समुंड जे किनारे ते कई वई आहे, जंहिंमें दस्तयारी ऐं प्लान सेक्शन शामिल आहे। जदगाली ॿोली सिस्तान बलूचिस्तान सूबे जे ॾखण में आम मकानी ॿोलियुनि मां हिकु आहे। हिन तहक़ीक़ में जदगाली ॿोलीअ जी जामिअ तशरीह, जंहिंमें सूतियाती लिसानियात ऐं सूतियात जदगाली ॿोली जे ग्रामरी ढांचे ते बि बहस कयो आहे, जंहिंमें फ़ैल, सुफ़त, इस्म, अॻकथी वग़ैरह शामिल आहिनि। नाबियारी अदीब
तहमद अली मोहम्मदी जदगाली ॿोली जे बारे में ईरान में छपियल मज़मून जो फ़ारसी ज़बान में तर्जुमो कयो आहे, जेको पढ़ंदड़ हिते पेश कजे थो। इंतहाई आम शइ आहे, तव्हां ॿुधो त उन किताब में जदगाली ॿोली दश्तियारी ऐं बाहू इलाइक़नि में आम ॿोलियुनि मां हिकु आहे, जेका चाबहार शहर जे इलाइक़नि जहिड़ोकि जदगल आबाद, आतिश आबाद, किनारक ऐं पसीर जे भरपासे में आहे। जदगाल सिस्तान ऐं बलूचिस्तान सूबे जे ॾखण में ऐं सामुंडी किनारे ते वाक़िअ आहिनि। हिन ॿोलीअ जी साख़त बलोचीअ खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, माना जदगाली बलोची न आहे, ऐं इहा पाकिस्तान में सिंधी ॿोलीअ सां तमामु घणी मिलंदड़ जुलंदड़ आहे। इहो हुन किताब में लिखियलु आहे जेको ताज़ा शाया थियो आहे। जदगाली सीस्तान ऐं बलूचिस्तान सूबे जे ॾखण में चाबहार, सरबाज़ ऐं कुनारक शहरनि में रहनि था, यानी बहकलात, दश्तियारी, कन्नारक शहर, चाबहार शहर ऐं रासिक ऐं सरबाज़ शहरनि में आहिनि। जदगाल कबीलो ॾखण सीस्तान ऐं बलूचिस्तान में सभ खां वॾो कबीलो सम्झियो वञे थो, जेको ख़ुदि सरदार ज़ही, बलूग ज़ही, मुबारकी, अबू अल फतेह वग़ैरह में विरहायल आहे। जदगाली ॿोली हरमज़गान सूबे जे बस्तक शहर में ख़ुलूस ऐं गताओ नाले ॿिनि ॻोठनि में बि ॻाल्हाई वेंदी आहे। मनाब शहर में अहिड़ा ॻोठ आहिनि जेकी जदगाल आहिनि, पर उहे हाणे जादगल नथा ॻाल्हाए सघनि। ओमान में जदगाली आहिनि जेकी अरबी ॻाल्हाइनि था, ऐं जदगाली उन्हनि जी पहिरीं ॿोली आहे। जदगाली उन्हनि कबीलनि जे माण्हुनि जी ॿोली सिंध जे मुख्य ॿोलियुनि मां हिकु आहे, यानी इहा सिंधी ॿोलीअ जो हिकु लहजो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदुसि।